असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मीरापुर टाउन कमेटीअ जे अंदरि ऐं हितां जा जेके टाउन मुलाज़िम आहिनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहिनि। संदनि जो चवणु आहे त असांखे इंक्रीमेंट समेत जेके वर्दी ईद ते वर्दी मिलंदी आहे उहा बि पिणु न ॾिनी वई आहे। वधीक अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं हिननि जो छा चवणु आहे। हिकु महीनो तक़रीबन अॼु 11 ॾींहं थी चुका आहिनि ऐं असांजी OZT मुलाज़िमनि जी जेका पघार ईंदी आहे उहा अॼु हिनखे 8 ॾींहं थी चुका आहिनि त उहा असांजी OZT मुलाज़िमनि जी पघार जी अची चुकी आहे ऐं चेकनि ते बि सयूं थियल आहिनि, बिल बि ऑडिट थियल आहिनि। चेयरमैन साहब बि जेको आहे सो बिलनि ते ऐं चेकनि ते सयूं करे छॾियूं आहिनि। अकाउंटेंट साहब बि चेकनि ते ऐं बिलनि ते सयूं करे छॾियूं आहिनि, पर ख़बर न आहे टाउन ऑफिसर खे कहिड़ो मसइलो आहे जो हू असांजे मुलाज़िमनि जे पघारुनि जे चेकनि ते सयूं न पियो करे, जंहिंजे करे असां अॼु ही एहतिजाज कयो आहे। अॼु खेरनि सां जेको आहे तक़रीबन 17हों रोज़ो आहे ऐं बाक़ी ईद में कुझु ॾींहं बचिया आहिनि ऐं मथां वरी 18 तारीख़ हिननि खे ॿी पघार हलाइणी आहे, पर हिन महिल ताणी असांखे अञा ताणी पहिरीं पघार न मिली आहे जो असां पंहिंजे बचड़नि जे लाइ का ईद ख़रीदारी कयूं या उन्हनि जे लाइ का शइ वठूं। हिते ख़बर न आहे त कहिड़ो सिस्टम हले थो। हिननि वाला ऑफिसरनि जी पंहिंजी पाण में नूरा कश्ती हले पई थी, भली हले उन्हनि जी, असांजो उन सां को बि सलोकार न आहे, पर असां सिर्फ़ु ख़ुदारा पंहिंजे बिल्दियात जे मिनिस्टर खे, सेक्रेटरी खे ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा पुरज़ोर अपील कयूं था त बराए महिरबानी करे असांखे सिर्फ़ु तनख़्वाह ॾिनी वञे। असांजो एहतिजाज जो मक़सदु इहो आहे त असांखे मुलाज़िमनि खे पघार नथी ॾिनी वञे ऐं पघार खे हफ़्तो थी वियो आहे OZT खे आयल खे ऐं पघार ऑडिट बि थी वई आहे, चेयरमैन सयूं बि करे छॾियूं, अकाउंटेंट बि सयूं करे छॾियूं, चेकनि ते बि सयूं थी वयूं आहिनि। इहो टाउन ऑफिसर खे असां 3 चकर विया आहियूं, 3 चकर असांखे चए थो त पोइ सुभाणे करे असांखे इहो हफ़्तो थी वियो आहे, टारे थो पियो। ठीकु आहे, ऐं ऑफिस में वञूं था त उते 2-3 प्राइवेट पंहिंजा गुंडा विहारे छॾिया अथई जेके असांखे थ्रेट था ॾियनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾियनि था पिया ऐं जेके चवनि था बाबा हिन ऑफिस मां निकिरो, इहा तव्हांजी ऑफिस न आहे, इहो टाउन ऑफिसर जी ऑफिस आहे, हिते असांजी जागीर आहे ऐं असां ई वेठा हूंदासीं। हिनमहिल बि तव्हां ॾिसो त उहे 3 माण्हू वेठा आहिनि, बाक़ी सभु मुलाज़िम हिते वेठा आहिनि। ही असांजो एहतिजाज को नई मां कोन थो थिए, असांखे हर महीने हे रोडनि ते वेहण ते मजबूर था कनि। असां मुलाज़िमनि जो ॾोह इहो आहे त असां पंहिंजी ड्यूटी ईमानदारीअ सां था कयूं। हिननि जे पंहिंजे जहिड़े जे करे केॾी महिल टाउन ऑफिसर चेयरमैन सां नथो ठहे, केॾी महिल चेयरमैन टाउन ऑफिसर सां नथो ठहे, उन जे करे असां मुलाज़िमनि खे पीड़ियो थो वञे। असां वरी बि हिननि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे पघार ॾिनी वञे ऐं पोएं महीने जी पघार हिन महिल ताईं अञा असांखे न मिली आहे त हीअ असांखे ईद जी पघार कॾहिं ॾींदा। जॾहिं त पोएं साल बि असांखे वर्दी न ॾिनी आहे। गवर्नमेंट जो रूल आहे त हिननि ऑर्डिनेंस सिंध गवर्नमेंट कढियो त कंहिं बि मुलाज़िम जी जून ताईं न पघार बंदि करणी आहे न ॾिहाड़ी कटणी आहे, लेकिन ही उन जे उबतड़ था वञनि। हितां जी नाहिल इंतिज़ामिया असां मुलाज़िमनि जूं पघारूं कटण जी शौक़ीन आहिनि, उहे पघारूं कटनि था, जी पघार बंदि था कनि। सही महिरबानी करे हिन भलारे महीने जे सदके असांजी पघार ॾिनी वञे। MNA सैयद इब्रार अली शाहबाशाह आयो, टाउन ऑफिसर हुन सां वाइदो कयो त मां उन्हनि खे वधियल पघार आहे, इंक्रीमेंट ॾियां थो, तंहिंजे बावजूदि बि 3-4 महीनो न असांखे वधियल पघार मिली आहे, न इंक्रीमेंट मिली आहे, न हिन महिल ताईं असांखे पघार मिली आहे। ख़ुदा खणी हुननि खे हिन करप्ट टाउन ऑफिसर खे हटायो वञे, जीअं त असांजी ॿियो टाउन ऑफिसर मोकिले असांजूं पघारूं बहाल थी वञनि, नयूं इंक्रीमेंट ॾिनियूं वञनि। जी नाज़रीन, तव्हां हितां जे टाउन मुलाज़िम जा वीचार ॿुधा। हुननि हुकूमत खां हिन शइ जी अपील कई आहे त हिन मसइले जो नोटिस वठी ऐं असांजी जेके अॻे महीने ऐं ईद जी पघार ईंदड़ आहे उनजो बि असांखे जल्दी ॾियारी वञे जीअं असां पंहिंजे बचड़नि जी ख़ुशियूं जेको आहे सो करे सघूं। हुकूमत खां अपील कई आहे त जेके असांजा मसइला आहिनि इंक्रीमेंट समेत ऐं जेके वर्दी आहे उनखे बि हल कयो वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, 30 TV न्यूज़ मीरापुर।